अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। दरगाह आलिया मुल्तान शरीफ, दरगाह गौस बहाउद्दीन ज़िक्रिया, दरगाह रहीम यार जा सजादा नशीन सैयद सज्जाद हुसैन कुरैशी ऐं मखदूम सैयद अहमद हुसैन कुरैशी जिन सिंध जे शहर दौलतपुर में मुख़्तसर दौरे ते दौलतपुर पहुता त सवें माण्हुनि संग्रह मोरी वटि संदन इस्तक़बाल कयो। गुलनि जी वर्खा सां गॾु ज़ोरदार नारा हणी खेनि सवें गाॾियुनि जे काफ़िले सां जुलूस जे शिकिल में ॻोठ जे नेक मर्द गब्बर आशिक़ हुसैन भुट्टो, चीफ ख़लीफ़े हाजी शरीफ भुट्टो, बशीर खान भुट्टो, गुलाम शबीर भुट्टो, मीर मुर्तज़ा भुट्टो, हाजी मुमताज़ भुट्टो, सोराब खान भुट्टो, वॾेरो लियाकत अली ज़रदारी, गुलाम रसूल गायचो, सेठ गुलाम मुर्तज़ा मला, मज़र उमराणी ऐं प्यारो खान ॾहरी पारां रैली कढी सवें मुरीदनि सां गॾु खेनि जुलूस जे शिकिल में ॻोठ आंदो वियो। उन हवाले सां राब्तो करण ते दौलतपुर सफ़न भरिसां ॻोठ फज़ल मोहम्मद भुट्टो जे नेक मर्द हाजी बशीर अहमद भुट्टो सहाफ़ियुनि खे ॿुधायो त क़िबला साईं मखदूम सैयद साजिद हुसैन कुरैशी जिन हर साल सिंध जे तूफ़ानी दौरे ते ईंदा आहिनि, जिते मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि जे दावतुनि में शिरकत कंदा आहिनि ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि में पंहिंजे मुरीदनि वटि ताज़ियत पिणु कंदा आहिनि।